इते आवाज़ सभी अहम ख़बर शेयर कंदासीं। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जे चूंड मुहिम के सिलसिले में नवाब शाह आमद थी आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो ज़रदारी हाउस नवाब शाह में कारकुनन के ख़िताब कयो। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे। अवा खे अपडेट ॾे रहिया आहियूं। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जे चूंड मुहिम के सिलसिले में नवाब शाह आमद थी आहे। अवा खे अपडेट ॾे रहिया आहियूं। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी चूंड मुहिम के सिलसिले में नवाब शाह आमद थी आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो ज़रदारी हाउस नवाब शाह में कारकुनन के ख़िताब कयो। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो इहो चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भट्टी खां। जी सिकंदर, छा अपडेट्स आहिनि? जी तव्हांखे मां ॿुधाईंदो न इलेक्शन खां पोइ जेको आहे हिते माहौल जेको आहे गरम थी वियो आहे ऐं नवाज़ शाह ज़रदारी हाउस में अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी नवाज़ शाह में इन 207 जे उम्मीदवार आसिफ़ अली ज़रदारी जी इलेक्शन वर्क शुरू करे छॾी आहे। जॾहिं त रोज़ाने जी बुनियादनि ते कादर गॾिजाणियूं कयूं पियूं वञनि ऐं अॼु ज़रदारी हाउस में जेके पंहिंजे कारकुननि सां जंहिंमें औरतूं ऐं ॿिया कारकुन मौजूदु आहे उन्हनि खे ख़िताब कंदे चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी इंशाल्लाह अॻियो वज़ीर आज़म पीपुल्स पार्टी जो पाकिस्तान जो उहो थींदो ऐं जॾहिं त हिननि जो वधीक चवणु त पीपुल्स पार्टी खटे इलेक्शन खटे ऐं मुल्क में जेके माशी बहरान आहिनि उनखे मुंहुं ॾींदी। बिजली जेके महांगी आहे उनखे बि घटि करण जो जेको आहे बिलावल भुट्टो ऐलान कयो आहे। असां आवाम जी ख़िदमत कंदासीं। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।